BM ख़बर नाज़रीन नवांखे हाला मां ॾींदासीं जिते हथियारबंदनि मकली हाई स्कूल जे सीनियर उस्ताद खे क़तल करे छॾियो आहे। सीनियर उस्ताद सवार लगारी खे हथियारबंद गोलियूं हणी क़तल कयो आहे। अहम ख़बर नाज़रीन नवांखे हाला मां ॾियो पिया जिते हथियारबंदनि मकली हाई स्कूल जे सीनियर उस्ताद खे क़तल करे छॾियो आहे। सीनियर उस्ताद सवार लगारी खे हथियारबंदनि गोलियूं हणी करे क़तल कयो आहे। ज़वार लगारी हिक फ़ौती माइट जी उज़रख़्वाहीअ बाद पुटे माल ठटे वापसि अची रहियो हो त रस्ते में हथियारबंदनि ज़वार लगारी जी गाॾीअ मां लाहे गोलियूं हणी फ़रार थी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, हाला में हथियारबंदनि सीनियर उस्ताद खे क़तल कयो आहे, इन बाबति तव्हां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी अफ़सोसनाक वाक़ियो अॼु सुबुह सवेर पेश आयो आहे जंहिंमें ठटे जे रहवासी मकरी हाई स्कूल जे सीनियर उस्ताद ज़वार लगारी खे हाला वेझो संदसि माइटनि जी ॻोठ मां वापसि ईंदे हथियारबंदनि संदसि कार रोके गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। संदसि लाश जेको आहे मेन रोड तां जेको आहे मिलियो आहे। हथियारबंद जेके सीनियर उस्ताद ज़वार खे क़तल करण खां पोइ फ़रार थी विया आहिनि। ॿुधायो वञे थो त ज़वार जेको ठटे जो सीनियर उस्ताद आहे या हाई स्कूल मकड़ी जो इंतहाई सीनियर उस्ताद आहे, हिन वक़्तु बि हू सर्विस में आहे। हाला वेझो ॻोठ सईद खान लगारी में पंहिंजे माइटनि वटि वियल हो जिते हिकु फौतगी थियल हुई। हुनजी फातिहा करण खां पोइ अॼु सुबुह सवेर वापसि ठटे अची रहियो हो पंहिंजी ड्यूटी लाइ, त जीअं सवेर हू पंहिंजे फजर महिल हुनजी जेका आहे पीछो करे रोड ते हथियारबंदनि संदसि कार रोके हुनखे गोलियूं हणी तॾहिं ते क़तल करण खां पोइ हथियार बंद फ़रार थी विया आहिनि। ॿुधायो वञे थो जेके हुनजे वारसनि जे ज़रिए खां पतो पियो आहे त पुराणी का दुश्मनी आहे, हुनजे नतीजे में सीनियर उस्ताद ज़वार लगारी खे क़तल कयो वियो आहे। ई वाक़े जी जीअं ई इतला ठटे में पहुतो आहे त ठटे में गस्टा ज़िले ठटे जे सदर अलाउद्दीन बिरोही ऐं यूनिट जे जेको जनरल सेक्रेटरी आहे मकली हाई स्कूल जो गुलाम नबी खुश, उन्हनि जे पारां सोग जो ऐलान कयो वियो आहे। उस्ताद वॾे अंग में जेके आहिनि उस्ताद जेका मारिजी वियल उस्ताद आहे ज़वार लगारी हुनजे मकली वारे राजगाह ते पहुची विया आहिनि। हुनजा जेके वारस आहिनि उहे हाला रवाना थी विया आहिनि जेके सॼो लाश जेके आहे सो मकली मुंतक़िल कंदा। इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे सुबुह सवेर जंहिंमें मकली हाई स्कूल जो सीनियर उस्ताद ज़वार लगारी जेको आहे हाला वेझो हथियारबंदनि हथां मारिजी वियो आहे। जी महबूब बिरोही, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हाला वेझो हथियारबंदनि मकली हाई स्कूल जे सीनियर उस्ताद खे क़तल करे छॾियो आहे। पुलिस पारां ॿुधायो पियो वञे त सीनियर उस्ताद ज़वार लगारी खे सगावती तकरार तां क़तल कयो वियो आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियो पिया हाला मां जिते हथियारबंदनि मकली हाई स्कूल जे सीनियर उस्ताद खे क़तल करे छॾियो आहे, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त सीनियर उस्ताद ज़वार लगारी खे सगावती तकरार तां क़तल कयो वियो आहे। इन बाबति वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महरम राज़। जी महरम राज़, पुलिस पारां ॿुधायो पियो वञे त उस्ताद खे सगावती तकरार तां क़तल कयो वियो आहे, इन बाबति तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सभा बिल्कुल ही उस्ताद जेको आहे ज़वार हुसैन लगारी हिन जो नालो आहे जेको सईद खान लगारी ॻोठ जो रिहायशी आहे। तक़रीबन 7-8 साल पहिरीं जेको आहे हितां लॾे ठठे वियो ऐं हिन वक़्तु हुते जे मकली जेको स्कूल आहे उन में ई उस्ताद जी हैसियत सां कमु कंदो आहे। हींअर कंहिं फातह ते हिते आयल हो सईद खान लगारी में जिते राति इन फातह कई। अॼु पंहिंजे रिश्तेदार सां गॾु ई वापसि वञी रहियो हो ठठे ॾांहुं त सुल्तान फराश जो जेको ॻोठ आहे उन ॻोठ वटि जेके मुबैना तौर जेके नाला ॿुधाइनि था रिश्तेदार मोहरम ऐं नवाज़ लगारी, उन्हनि कुहाड़नि जा वार करे हिन उस्ताद खे बेदर्दी सां क़तल कयो। जंहिं वटि सरकारी रजिस्टर ऐं डॉक्यूमेंट्स वग़ैरह आहे जंहिंखे उते ई जेको आहे सो अलमदार चौक जेको सुल्तान फराश वटि उते बेदर्दी सां हिन खे क़तल करे हुनजो लाश उते कयल हो। पोइ वारसनि खे जीअं इतला मिलियो आहे त वारस ऐं जेके इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि उहे ख़ुशूसन औरतूं जेके आहिनि उहे सवनि जी तइदाद में हुते गॾु थी वियो। हुननि लाश रखी हुते रोड सां धरणो बि लॻाए वेठल। आख़िरी इतला ताईं अञा ताईं जेको आहे सो पुलिस न पहुती, न ई जेके हथियारबंद हुआ उहे जेके मुसल हिननि जा रिश्तेदार उहे गिरफ़्तार थी सघिया। हिननि जा जेको रिश्तेदार आहिनि ॻोठणा उन्हनि जो चवणो त रिश्ते जो सगावती पुराणो तकरार आहे जंहिं तां हिन जेको उस्ताद खे जेको हिन काई शरीफ़ माण्हू उन खे जेको आहे बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। अञा ताईं जेके माण्हू आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जॾहिं ते जेके इलाइक़ो आहे उन में ॾाढी दुख वारी लहर आहे। चयो सईद खान लगारी में अॻे बि अहिड़े क़िस्म जा काफ़ी वाक़िया थी चुका आहिनि, तंहिं करे हिते जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि में सख़्तु तशवीश जेकी आहे उहा छाइल आहे। जी
महरम राज तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ख़ैरपुर अव्हांखे ॿुधायूं पिया उस्ताद ज़वार लग़ारी खे वारसन नेशनल हाईवे ते रखी धरणो हणी छॾियो आहे। ॿी अहम ख़बर नाज़रीन, अव्हांखे